ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 209 किस्त में अवां ॾिसंदा त रब्बन कमीने कमाल ख़ान खे सीने वारियूं गोलियूं हणी मारण में देर कोन कंदो। जेकॾहिं रब्बन खे राणो 209 किस्त में साफ़ साफ़ ॿुधाईंदो त मीरा खे अगवा करण में सिर्फ़ ऐं सिर्फ़ कमीने कमाल ख़ान जो हथ आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में 209 किस्त ताईं रब्बन पंहिंजे दुश्मन जी सुञाण न करे सघियो। ॿी तरफ़ ग़ुलाम जहिड़े दलाल भी रब्बन सां दुश्मनी ॻंढे छॾी। कमीने कमाल ख़ान न सिर्फ़ रब्बन जी ज़िंदगी ज़हर कई आहे, पर ओठे ऐं ग़ुलाम जहिड़े दलालन भी रब्बन वीचारे जी ज़िंदगी ज़हर करण में का कसर न छॾी। एक तरफ़ कमीने कमाल ख़ान बेग़ैरत इंसान जंहिं रब्बन जी भेण सां पठाणी सां हिक ॾींहं ते लाऊं लहियो ऐं ॿिए ॾींहं ते उन्हीअ ॾींहं ते मीरा खे अगवा कराए छॾियो ऐं मीरा खे अहिड़ो अगवा करायो जो मीरा जे मथां ज़ुल्म जे मथां ज़ुल्म, तशद्दुद ते तशद्दुद। मीरा वीचारी एसि ताईं जो पंहिंजा होश ई विञाए वेठी आहे। मीरा खे इहा भी ख़बर नाहे त मां केरु आहियां। रब्बन वीचारो वञे त वञे काॾो। हर तरफ़ शैताननि जा टोला, हर तरफ़ चालबाज़ुनि जा टोला ऐं ॿी तरफ़ अकेलो रब्बन वीचारो जंहिंजे भाउ राणे खे भी कमीने कमाल ख़ान ज़हरीलो इंजेक्शन हणी अधु मौत मारे छॾियो। हाणे ख़बर नाहे त राणो पंहिंजे होश में हूंदो या मीरा वांगुरु राणो भी वीचारो होश विञाए वेंदो। जॾहिं त राणे जे साम्हूं कमीने कमाल ख़ान रब्बन जी ज़ाल मीरा खे अगवा करण जो जुर्म एतराफ़ कयो, मतलब त जुर्म क़बूल कयो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 209 किस्त में नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो भी अची वियो आहे जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। ॾिसण न विसारींदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। जेकॾहिं अवां ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं ऐं ॿीं किस्त नाहे ॾिठी त काइंडली असांजी डिस्क्रिप्शन में वञी उते 2 लिंक मौजूद आहिनि ऐं लिंक जे ज़रिए विज़िट कंदा ॾिसंदा पहिरीं किस्त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी ऐं ॿीं किस्त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी हर किस्त ॾिसण लाइ ऐं हर अपडेट ॿुधण लाइ ॾिसंदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD TV खे। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।